बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्ना अतैनाकल कौसर फसल्लि लिरब्बिक वन्हर इन्न शानियक हुवल अब्तर। जिलो तो चुनाव बाजा बोडियाई मंगा रिय थंबे रिय धुनिए तो छपर तो छाम पुजाड़ो कहा तो के मालूम सबकी आऊं अर्ज कर सभी दोस्तन के तसी अली बाबा साहब जिनके हिकड़ी सूरह फातिहा ऐं 3 दफ़ा कुल अल्हम्दुलिल्लाह पढ़ी असी बख्श कंदासीं अली बाबा जेके जिनके वालिद साहब जा नाला आहिनि मोहम्मद रमज़ान बलोच रिंद। असी जेको भी हींअर तिलावती कलाम पाक पढ़ंदासीं ऐं उनजी आयत करीमा जो सवाब मोहतरम अली मोहम्मद अली बाबा रिंद बलोच फर्जंद मोहम्मद रमज़ान बलोच साहब जिनके रूहन के पहुंचे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दाल्लीन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाहु अहद बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। बारिला इन आयत करीमा जो सवाब असांजे अली बाबा मरहूम अली मोहम्मद बलोच फर्जंद रमज़ान बलोच साहब जिनके पहुंचे। आमीन सुमा आमीन। मुज़ाहिरीन अज असीं हिते पंहिंजे नस्ल जे पंहिंजे सिंध जे 21 सदी जे अज़ीम लिखण वारे अली बाबा साहब खे यादि करण लॻा थिया आहियूं। अॼोको ई ताज़ीती रेफरेंस शायर निशान तरीक़े से सिंधी लैंग्वेज अथॉरिटी के चेयरमैन मोहतरम साईं सरफराज राजड़ साहब की तरफा और सभी के ख़बर है तो अली बाबा केर है किथां की शख्सियत है अली बाबा के लिखण जो सफ़र किथां शुरू थो। असी सिर्फ अवां सभी की ख़बर है पर उन सिर्फ एक प्रीव्यू कंदासीं तो अली बाबा केर है। अली बाबा नागो लाए कोटड़ी की हिकड़ी रिंद बलोच कबीले में पैदा थियल शख्सियत है जैसे वालिद साहब तो एक पोलियत क्लास असांजे ताल्लुक़ है पर हकीकत में ही रिंद कबीलो बलोचिस्तान का सेवण शरीफ में जे आबाद थो। सेवण का जैसे असांजी कोटड़ी बैराज तामीर थियण शुरू थी बकौल अली बाबा जे तो उन बुज़ुर्ग उन कोटड़ी बैराज की तामीर के सिलसिले में कोटड़ी शिफ्ट थी अची नागो लाइन में रहा जिते उन हज़ारे रिंद बलोच पोलियतन में कुछ शख्सियतूं अड़ियूं पैदा थियूं जिन सिंधी अदब में आर्ट में फ़न में ख़ास तरह से सिविल सर्विस फिल्म के हवाले से वॾा नाला उन्हनि थी पैदा थिया। सब का अवल वॾो नालो उन्हनि ख़ानदान जो मोहतरम साईं अब्दुल्ला जी बलोच साहब है जेके मुख्तियारकार तपेदार का थींदा कमिश्नर के उहदे ताईं पहुता जेके अली बाबा साहब उन्हनि ख़ानदान जो फ़र्द हो। उन साकी साहब जो नालो अब्दुल लतीफ़ है जो अली बाबा साहब जी सगे सौट की हैसियत में फिल्म इंडस्ट्री में एक बड़े आर्टिस्ट के तौर पर कम किया जो केतरी फिल्मूं जिन में सिर्फ बिन जा नाला बुधाए सका तो शहीद फिल्म है बी फिल्म उनकी लाखों में एक है जैमें उन बेपनाह सुठो किरदार अदा किया। उन नंढो भाउ अब्दुल करीम बलोच हो जो रेडियो पाकिस्तान हैदराबाद से स्टाफ आर्टिस्ट के तौर पर वाबस्ता थो जो पिण अली बाबा साहब जो सौट है जैं पाकिस्तान टेलीविजन के जनरल मैनेजर की हैसियत में MBA की हैसियत ताईं रुतबो माणियो जो सिंधी में जो टेलीकास्ट है उनजो बाबाए टेलीकास्ट किया। अब्दुल करीम बलोच साहब सां गॾु हारून रिंद जो उनजो ख़ुद सगो भाई थो है यो अली बाबा के ख़ानदान जो हिकिड़ो फ़र्द है। अली बाबा हिकिड़े वॾे अफ़साना निगार की हैसियत में 1960-61 का उन पहिरियों पिंजरे जा पखी अफ़सानो लिखियो जो असांजे शमशेर उल हैदरी साहब बहरान रिसाले में उन्होंने शाया किया ऐं उनके अली मोहम्मद मां नालो उन अली बाबा जो ॾिनो ऐं उन नाले सां ही पंहिंजी शोहरत जे बुलंदी ते पहुतो। उन खां पोइ इज्तिमाही बहरान सां गॾोगॾु अली बाबा सुहिणी ऐं रो रियाण रिसालत में जेके उन दौर जा अज़ीम रिसाला अदबी हुआ उनमें उनजी अशार जो सिलसिलो शुरू थियो। 1970-71 का जनाब मुराद अली गज़र साहब रुंजन जा राही ऐं तमोचन जड़ा ड्रामा अली बाबा साहब का लिखराया जी कराची होटल में जिते सब अदीब गतींदा हुआ ब्रॉडकास्टर उते अली बाबा साहब के मुराद साहब जे रेडियो ते वठी विया ऐं रुंजन जा राही ऐं तमोचन रनीकोट जा रखवाल कारूझर जो कैदी ये सब उन इब्तदाई ड्रामा है जेके अली बाबा साहब जे तहरीर कया। दंगी मज दरिया
जो 1972-74 धारे पेश थियो पाकिस्तान टेलीविजन तां उन जर्मन जे ड्रामन जे मुक़ाबले में वॾो हिसो वरितो अली बाबा साहब जे इन विच में नई ज़िंदगी में मोहनजोदड़ो जेको नावल लिखण शुरू कयो वो हाणे छपजी वियो आहे धरती ठिकाना आए लड़ी उलाना मुझू कहानियूं ये अली बाबा जे शाया थियल किताब जा नाला आहिनि सिंधबाद जो सफ़र अली बाबा साहब जो नंढड़ो हिकिड़ो मुख़्तसिर किताब है जेको मुंहिंजे दड़े वांगुरु ई अहम तारीख़ी किताब है उन अली बाबा हिकिड़े वॾे सैलानी वांगुरु पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी इन मुख़्तसिर इख़्तिसार खां पोइ ऐं सभ खां अवल गुज़ारिश कंदुसि पंहिंजे दोस्त डॉक्टर मां गुज़ारिश कंदुसि कमल राजभर साहब जिनखे असांजो अर्ज़ु आहे त अली बाबा साहब जे मुतालिक़ केरु बि कुझु बि ॻाल्हाए सघे थो ऐं उहा एॾी वॾी अज़ीम हस्ती आहे जो हुनजे मुतालिक़ सभु कुझु ॻाल्हाए सघिजे थो ऐं अॼु रेफरेंस आहे पर बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सब खां पहिरियां त मां सरफराज़ राजा साहब जो शुक्रिया थो मञा जंहिं हिकिड़ो मौक़ो ॾिनो आहे हिते अली बाबा जे हवाले सां हिकिड़ी गॾिजाणी सॾाए असां सभिनी खे गॾिजण जो मौक़ो ॾिनो आहे। मां हिकिड़ो शुरू खां वठी अॼु ॾींहं ताईं सियासी कारकुन रहियो ऐं उन रिश्ते ऐं नाते सां मूंखे इहो मौक़ो मिलियो आहे त मां सिंधी अदब जंहिंजूं केतिरियूं सनफ़ूं आहिनि उन्हनि खे ॻाहे पढ़ंदो रहां स्टडी कंदो रहां ऐं अदबी तहरीक ते उनजो जाइज़ो अली बाबा साहब सां मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात साईं मदद अली सिंधी साहब असांजो सियासी उन ज़माने में ई असां हुन सां सोबत में रहिया आहियूं। उनजो हिकिड़ो आश्रम ठहियो हो। आश्रम छा हो? हिकिड़ो कमिरो हुन सां वॉशरूम हो ऐं पट पथारी सिस्टम हो। तो जेके बि रुज़ियल माण्हू हूंदा हुआ लावारिस माण्हू हूंदा हुआ छाकाणि उन वक़्त में वॾी खोट हूंदी अदीबनि राइटरनि एक्टिविस्ट जेके हूंदा हुआ पॉलिटिकल एक्टिविस्ट सोशल उन्हनि जो हिकिड़ो फुक़दान किथे माण्हू वेहनि किथे गॾु थियनि। कराची होटल हैदराबाद कराची होटल सां इहो कॉन्सेप्ट न वञे त पोइ कराचीअ में हूंदी पर हक़ीक़त थो ॿुधायांव त असां जॾहिं मार्केट में लहंदा हुआसीं महिराणा अख़बार में अख़बार पिया असांखे वरी एतिरा पैसा न हूंदा हुआ जो असीं गाॾी खाते पहुची सघूं। वरी असांखे या बस जो इंतज़ारु करिणो पए या असीं ईअं पंहिंजे मंदर ते अॻियां छिके पोइ घणो करे अक्सर बेशितर असां हितां पंधु थींदा हुआसीं ऐं तिल्क चाढ़ीअ ते हमेशह जीअं मोहम्मद इब्राहिम जोयो साहब असांखे शागिर्द हूंदा हुआसीं असांखे लटूची चपी कहिड़े तूफ़ान में लॻा पिया आहिनि केतिरा हलनि। पोइ मदद अलीअ जो हिकिड़ो आश्रम हूंदो हो कमिरो उते वञी साह पटींदा हुआसीं जिते असांखे कपिड़ा वग़ैरह खाराईंदो ऐं बुआ हूंदी हिकिड़ी असांजी उहा असांखे चांहि ठाहे उस्ताद असांखे त पीआरींदो चांहि असां उस्ताद जे करे चऊं उन टहीअ में हिनखे उस्ताद चवंदा हुआसीं। सभई शागिर्द जेके हूंदा हुआ विहारींदो मानी करे अमा हिन जी ॾाढी सुलक्षणी ऐं भली हूंदी हुई। पोइ टोलनि जा टोला हिकिड़ो मां न कई दोस्त अबू बकर ज़रदारी हैदर शाह शाह मोहम्मद शाह डॉक्टर बाग बहावड़ मतिलबु तमामु वॾो तइदादु हूंदो। उते असांजी अली बाबा साहब सां मुलाक़ात थी। अली बाबा सां मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात हुई ऐं आख़िरी मुलाक़ात उनखे साॻियो ॾिठो। उन में का तब्दीली
को रोकताब, को उनमें धार थो का निमाश, का भी किस्म जी व सादगी कोई गालियों, पर घट में घट मुझे 50 खन मुलाकात अली बाबा सां थियो ऐं हर मुलाकात में वो मूंखां नालो पुछंदो साईं जीएम साहिब वांगुरु साईं जीएम सां बि केस जॾहिं बि वञूं बाबा तुंहिंजो नालो साईं मां फलाणो अमर महाराज फलाणो किथे अचूं साईं पढ़ीदन पोइ पढ़ीदन जे खणंदो पेर पोइ कहिड़ो कबीलो पोइ सरदार अहमद खान राजपर पोइ फलाणे ॻोठ में मेलो लॻंदो आहे उते ॾींदो ई मेले ते पीर जुमन शाह जो फलाणो हा साईं पर सदाईं साईं जे मानी खाराईंदो सुबुह जो ईंदासीं 11 बजे मानी उनजी असांजे लाइ 11 बजे ऑटो थी वञे बाबा यूनिवर्सिटी जा छोकिरा आया आहिनि उन्हनि खे मानी ॾियो पोइ असांजे लाइ मानी ईंदी हुई उहा 4 बजे पर हू खणी ईंदो वॾो थाल पहिरें खणी ईंदो पंहिंजे घर पोइ ॾींदो वरी असांखे इहे अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके मां सम्झां थो पियो त अजाई न हुजनि बाक़ी करणु खपनि ॿियो उते मुंहिंजी मुलाक़ात थी साईं ज़फ़र हसन शाह जल्दी जान छॾे वियो पर मां ऐं मुंहिंजा हज़ारे मूं जहिड़ा सियासी कारकुन जेकॾहिं को आगाटो अदब न छपिजे हा त असीं पैदा न थियूं असांजी निशोनमा में असांजी जिदोजहद में असांजे अमल में अदीबनि शाइरनि दानिशवरनि जो बुनियादी रोल जंहिंमें वॾा वॾा नाला आहिनि पर उहे जेको आगाटे अदब जूं कहाणियूं था खणी पढ़ूं उहे हमीद सिंधीअ जूं कहाणियूं साईं सां मां हाणे ज़िक्र पिए कयो साईं तव्हां दीवारे कॾहिं लिखी 74 में वीरू त 74 में त मां यूनिवर्सिटी में दाख़िला वरिती ऐं 74 में मूं हाणे पढ़ी आहे उहा हाणे जेको ॿियो एडिशन आयो उनजो उन में मूं पढ़ी आहे 2 साल 4 5 6 साल में अहिड़े ई नमूने सां अमर जलील जो रोल आहे अहिड़े ई नमूने सां नसीम खरल जो रोल आहे इन खां अॻु में हैदराबाद जतवी जो रोल आहे जीए सिंध जामे मोहब्बत पीए सिंध जे इहे शहर न हुजनि हा इहो अदब न हुजे हा त मां सम्झां थो पियो त अॼु जेका हिते सियासी तरह सां ज़बरदस्त क़िस्म जो कैडर मौजूदु आहे उहो कहिड़ी जमायत में हुजे उनजा ख़्यालात प्रोग्रेसिव आहिनि उहो हिन धरतीअ खे पंहिंजी धरती ओन थो करे उनजी मालिकी थो करे हक़े हुक्मरानीअ जी ॻाल्हि थो करे जमहूरियत जी ॻाल्हि थो करे पॉलिटिकल पार्टीज़ जे रोल जी ॻाल्हि थो करे पॉलिटिकल पार्टीज़ जे रोल खे मध्यम कयो वेंदो अनारकी फैलंदी हिते हिकिड़ी ख़ासि एजेंडा ते कमु थी रहियो आहे सिंध में त पॉलिटिकल पार्टीज़ जे रोल खे डिमोरलाइज़ कयो वञे मिनिमाइज़ कयो वञे फोरम ऐं NGOs इन्हनि जे रोल खे उजागर कयो वञे बिल्कुलु ॿी कंहिं बि ॿाहिरें मुल्क जे फंडिंग ते या कंहिं ॿी डिक्टेशन ते असीं हलण वारा माण्हू न आहियूं पॉलिटिकल पार्टी अॼु बि तव्हां सिंध जी सियासी जिदोजहद में ॾिसंदव त जलाल महमूद शाह खां अॻु भरो हूंदो ॿिया दोस्त हूंदा त इन हवाले सां मां सम्झां थो पियो त अली बाबा जो असांजे अदबी ऐं असांजे अदबीअ सां गॾोगॾु असांजे पॉलिटिकल स्ट्रगल में तमामु मेन रोल आहे तव्हांजी महिरबानी साईं खबर समाराज साईं लॻंदे लखनि सियाऊं जे मरां हीअं त मां मुंहिंजे ॾींहं कर लाऊं ॿधियूं अली बाबा साहब जो हिकिड़ो शाहकार अफ़सानो आहे जंहिंजो उनवान आहे साए सुकार जी आस उन मां 4-5 सिटूं आहिनि त ॾिसो त अली बाबा जो डिक्शन छा आहे असलूब छा आहे लिखण जो अंदाज़ छा आहे हू चवे थो ॿुध यार मूंखे त ईअं थो वसे त सॼी दुनिया में माण्हू वठिया पिया आहिनि गभा थिया पिया आहिनि माण्हू आद जगात खां ॻहनि पिया माण्हू ख़ुशि कोन्हनि किथे बि धरतीअ जे पूरे गोले ते माण्हू ख़ुशि कोन्हनि माण्हू पोपटी हीरानंदाणीअ जीअं सपननि में सोचनि में तिलक चाड़ीअ ते ॿारनि जीअं छोला खाइण था चाहिनि
पर माण्हू पंहिंजो अंदरि पिया खाइनि। मां गुज़ारिश कंदुसि पंहिंजे दौर जे पंहिंजे निहायत अहम अफ़साना निगार जिन ताज़ो कहाणी जो मजमूओ शायर थियो है, जे ताज़ो काश दुनिया में अली बाबा जी ॻाल्हियूं मुंहिंजी यादगिरियूं असां सभिनी सां शेयर कयूं। मुंहिंजो इशारो मुंहिंजे ॿिए प्यारे दोस्त नूर गहलोत आहे ऐं हुजत थो कयां त पाण अचनि अली बाबा साहिब जे हवाले सां जेकी ॿ चारि ॻाल्हियूं उन्हनि जे ज़हन में आहिनि उहे असां सां ॻाल्हाइनि। ऐं गुज़ारिश कंदुसि नूर गहलोत साहिब जिन खे त अचनि ऐं अली बाबा साहिब जे बारे में पाण जेको पंहिंजी तहरीरूं साहेड़ी वठनि, उन्हनि में पंहिंजी यादगिरियूं साहेड़ी वठनि, उहे ताज़ो जेकी शायर थियूं आहिनि उन्हनि में ई चंद लफ़्ज़ असांखे पेश कनि। नूर गहलोत साहिब। महिरबानी नसीर ज़हनी तमामु प्यार बिल्कुलु अली बाबा सां मुलाक़ात वेचारी रही काफ़ी रही आहिनि, पर उहा दोस्ती बाक़ा जेका थींदी आहे या उहो जेतिरो सीनियर दोस्त रहिया या नसीर रहियो आहे, तारिक वारा रहिया, सेब वारा, एतिरो मुंहिंजी न रही आहे, थोरी रही आहे, पर जेका थोरी मुलाक़ात मुंहिंजी रही आहे त उहा कमाल ई रही आहे। ऐं इहो सॼो जेको आहे अवश्य में तव्हां दोस्तनि पढ़ियो हूंदो त मुंहिंजी पंहिंजी जेके फीलिंग्स हुयूं त मुलाक़ात इहो छा आहे, जॾहिं जेको मैंने ख़बर पई त अलाए छो मूं ज़िंदगी में कंहिं शख़्सियत न ॾिठो आहे। इहो अली बाबा वाह शख़्स हो जंहिं ते अलाए छो मुंहिंजो दिलि चयो ऐं मां जेको आहे लिखणु शुरू कयो हुन ते। त अली बाबा सां मुलाक़ात में सिर्फ़ु इहा ई शइ वञे कॾहिं जाओ किथे जाओ कीअं वियो छा पढ़े छा इन सां मुंहिंजो वास्तो कोन रहियो करे हालांकि मुलाक़ात रहियूं। मूं अली बाबा खे सिर्फ़ु हिकु तकलीफ़ करणु ॾिसी वठो त हुनजी तकलीफ़ छा आहे, उहो लिखे छा थो चवणु छा थो चाहे। जॾहिं मूंसां मुलाक़ात हालांकि काई सुञाणो कोन हो, मूं हुन में लिखियो मूंखे सुञाणे न सुञाणे, पर मूंखे ईअं लॻो ॼण मां हिन खे काफ़ी अर्से खां सुञाणो। हुनजी जेका ॻाल्हियूं हूंदियूं ॻाल्हियूं ॿुधंदोसि हुन ॻाल्हियुनि में अलाए छा चवंदो, अलाए कहिड़ा कहिड़ा किरदार देवमल जा किरदार ॿाहिरां किरदार। हुन खां सवाइ जेको आहे साइंस ते मुस्तक़िल ते जॾहिं ॻाल्हाईंदो त असांखे न लॻंदो त हिकु आम राइटर आहे, आम लेखक आहे जो असां हल्का फुल्का कमु कढी वेंदा आहियूं, पर हुनजी उहा जेका एप्रोच हुई तमामु वॾी एप्रोच हुई ऐं उन एप्रोच जे करे उहा शइ हुई जेके असां शख़्स खां मुतासिर हूंदासीं। ग़रीब हूंदो हो त ॿिए जो गानो हूंदो हो है न, ऐं इन खां सवाइ अचण वेहण में पंहिंजी हैसियत सां हूंदो हो। हुन कॾहिं जेको आहे इन ख़बर आहे त कॾहिं शोर शा वारी माहौल में न गुज़ारियो। हाणे इन हवाले सां वधीक मां लिखी चुका, वधीक कोन थो ॻाल्हाए सघां, मां सिर्फ़ु हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि त अली बाबा साईं अली बाबा साहिबु जेको आहे गुज़ारे हो, ठीकु आहे गुज़ारियो, हुन ते हुन लाइ सभिनी खे तकलीफ़ थिए थी, महसूसु थिए थी हुनखे, पर जेको आहे हाणे सुवालु आहे अली बाबा लाइ असां छा कयूं। असां वटि इहो आहे हुनखे अली बाबा खे मां बाबत जेका पंहिंजी ॻाल्हि कयां थी सघे कंहिं दोस्तनि सुठी बि न लॻे त छा फेसबुक ते अक्सर तव्हां वटि हूंदो त माण्हू कोई तस्वीरूं शेयर कंदा आहिनि, पंहिंजा मज़मून शेयर कंदा आहिनि, हिकु ख़्यालु शेयर कंदा आहिनि, अक्सर दोस्त हुनखे लाइक करे छॾींदा आहिनि। पर उन में हिकिड़े दोस्त लिखियो वॾी ॻाल्हि लिखी त कंहिंजे को दोस्तनि कंहिंजे अज़ीज़ मरण जी ख़बर था शेयर कनि, कंहिं माउ जी कंहिंजी मरी वई, कंहिंजो पीउ मरी वियो, कंहिंजो भाउ मरी वियो त असांजा दोस्त हुनखे लाइक करे छॾींदा आहिनि। इहो न सोचींदा आहिनि त जो लाइक करण जी शइ रहंदा या हुनजे या ॿियूं कमेंट्स लिखिजनि। इहा साॻी ॻाल्हि मां हिते करणु चाहींदुसि, मूंखे माफ़ु कजो जेकॾहिं को माइंड न करे। हीअ असांखे हिकु दर्जे जी क्लास आहे। आम तरह सां असां साल जे किताब जा मोर अचनि था, किताब में साल जो कंदा शाम जे महिल जे कंदा रिहान थी महिल अचे त उन में जेको माहौल ठहियलु आहे, स्टेज आहे, सजायल आहे, सभु कुझु आहे, त मूंखे मुंहिंजे ख़्याल में त हिन दर्जे जी क्लास में हीउ माहौल मूंखे सुठो थो लॻे। इहे शयूं हमेशह थी आहिनि हिन माहौल में घटि में घटि एतिरो सघनि असां महिमान ख़ासि ज़रूरी न आहे उन हुजणु पंहिंजो पंहिंजी सदारत ज़रूरी न आहे, छाकाणि त सभु हिकिड़ी शइ में गॾु थियूं असां उन में असां स्टेज ते वेही नुमाइश कयूं, इहो मुनासिबु कोन थो लॻे मूंखे, मुंहिंजी पंहिंजी नज़र आहे। इन थियणु ईअं खपे तर्ज़े ते जेको असांजो फंक्शन उहो कोन था कयूं, तर्ज़े ते थियणु ईअं खपे त स्टेज घटि में घटि ख़ाली थी। हा भली महिमान ख़ासि पहिरियां जेके माण्हू जेके हेठि वेहनि था नालो वठी हेठि ठीकु आहे, पंहिंजी सदारत खे हुजे उहो भली हेठि वेंदा त उन बेइज़त में उहो हक़ कोन्हे। बाक़ी हीअ शइ जेका आहे मुंहिंजी नज़र में सुठी कान लॻे, जेके दोस्त माइंड न कंदा आहिनि। हूअं त सभु कुझु थिए थो पियो, सालगिरह अॼुकल्ह नवां नवां ट्रेंड निकिरी पिया आहिनि, ऐं शाम अॻे मुंहिंजी या हाणे सालगिरह मल्हाइजनि थियूं ऐं अलाए छा वलीमा थियनि था, अलाए छा उन में बदिली हावड़ वावड़ अचे थो। तहक़ीक़ात मां ख़ासि करे करणु चाहियां
त इन शइ खे जेके दोस्त माइंड न कनि इन शइ ते चवण लॻनि इहा शइ न खपे हिन तज़ियत इजलास स्टेज आहे ख़ाली प्रभाव थिए थो हीअ त साई शइ ते जेके स्टेज असांखे लॻे थो ॼण हुनजे कंहिं मर्दे ते न करे कमरे में काॾे में आया त इहा शइ थोरी ॾुख लॻे मुंहिंजी पंहिंजी फीलिंग्स आहिनि थी सघे थो मां सही न ॿुधां उन खां सवाइ ॿियो मां वधीक कुझु चवणु कोन चाहींदुसि कुझु मां अॻिते लिखंदुसि की ज़िंदगी मां लिखां छाकाणि मूं ज़िंदगी में पहिरियों दफ़ो अली बाबा लिखियो आहे ऐं अली बाबा सोचियो आहे हिकिड़ो शेर आहे हिन जो सर्कस इंडियन केॾो न थिया मां ख़ुशि अॼु पंहिंजे क़तल ते मां केॾो न थिया मां ख़ुशि अॼु पंहिंजे क़तल ते मां फतवाद ॾिसो खोले पंहिंजनि जूं सयूं आहिनि त मां हिते इहो ई चवणु चाहियां अली बाबा जिस्मानी तरह में खणी तिबी मोतबो आहे पर रूहानी तरह हुनजे बारे में असां ज़िम्मेवार आहियूं उन असांजा रवैया आहिनि असांजो हुन तंज़ आहे ग़रीबो नज़रअंदाज़ कयो से मस्त आहे मलंग आहे मस्त अलस्त आहे गैर ज़िम्मेवार आहे रोलू आहे सैलानी आहे ऐं उन खां सवाइ उन हिकु असां तमामु पढ़ियल लिखियल सुठे उहिदनि ते वेठल माण्हू उहो उन्हनि उन खे नज़रअंदाज़ कयो मां कंहिं इल्ज़ाम कोन थो हणां असां सभु उन में असां सभु ज़िम्मेवार आहियूं असांजे रवैयनि हुनखे अकेलो करे छॾियो चवंदा अकेलो त पहिरियों अकेलो असांजे रवैयनि हुनखे अकेलो करे छॾियो उहो केतिरो एतिरो बेवकूफ़ साबियो कोन हो जो हलियो वञा हुन ॾिठो त इहा असर दिमाग़ी शइ थियूं थियनि इन करे अली बाबा हमेशह पाण खे अलाए रखियो त इहे तव्हां उदा तव्हां संभालियो तव्हां जेको आहे छा चवंदा हुआसीं इहे एवॉर्ड तव्हां संभालियो त इन दौड़ में अली बाबा न पियो जेको आम तव्हां ॿुधो त मैसेज अक्सर मैसेजनि में इहा शइ आहे मज़दूर ॿारनि जेकी रेस बि थी मुक़ाबलो मज़दूर ॿारनि जी हिकिड़ी दफ़े इन करे नंढी ॿी ॻाल्हि कयां त हिकिड़े दोस्त लिखियो कंहिं काल में अली बाबा जेको ॾाढो गैर ज़िम्मेवार माण्हू हो हुन पंहिंजी सिहत जो ख़्यालु न करे ऐं सिंधियत जो नुक़सानु ॾिनो कुझु दफ़ा सिंधियत जो कहिड़ो नुक़सानु सिंधियत रखे त हुन पाण रिच कयो आहे त मां ॿुधायां त मज़दूरनि जी हिकिड़ी रेस थी पई ॿारनि जी ज़हनी मज़दूरनि जी उन में जॾहिं सभई ॿार भॼनि पिया टुटनि पिया भॼंदे भॼंदे हिकिड़ो ॿारु किरी पियो त उन्हनि सभई मज़दूर ॿार बीह रहिया ऐं बीह उनखे खयो अथनि ऐं खणी विनिंग पॉइंट आया पर उन में सभिनी खे फ़ाइदे करायो छा असां हिन मज़दूर ॿारनि जे तरह जहिड़ा न आहियूं जो असां हिकिड़ो साथी किरियल आहे ऐं तकलीफ़ में आहे परेशानी में त असां न खणी सघूं इहो सुवालु मां चयां सभिनी दोस्तनि ते हर को पंहिंजे घर पंहिंजे जाती पाए छॾे ऐं ईमानदारी सां गैरतानी सां फ़ैसिलो करे त असां अली बाबा सां किथे ऐं कहिड़ी तरह बेवफ़ाई कई आहे किथे हुनजे मां हुनखे क़तल थो सम्झां किथे हुनजे रूहानी क़तल में असां ज़िम्मेवार न आहियूं इहो मां सभिनी दोस्तनि खां सवाइ मां 5 पाण सुवाल थो कयां ऐं मां चवां थो मां वॾो आहियां मां ॿुधायां पर मां एतिरो वॾो आहियां न छाकाणि मुंहिंजो अली बाबा उहे न आहे मां ख़ासि करे उनजे टही जे साथीअ खे चवंदुसि उहे पाण खे शइ खे महसूसु कनि की हुननि अली बाबा खे किथे नज़रअंदाज़ कयो किथे हुन बेवफ़ाई कयूं ऐं किथे हुनखे इग्नोर कयूं जे ॻाल्हियूं मां चवण वारो ऐं वधीक त पाण चवंदा हुआसीं ॻाल्हियूं तमामु घणी निकिरी वेंदियूं जंहिंखे माफ़ु करे जेकॾहिं मुंहिंजी का ॻाल्हि पंहिंजी कुती लॻी हुजे गोरी लॻी हुजे त महिरबानी करे माफ़ु कयो महिरबानी रात 11 जून 2014 ते अली बाबा साईं जन तारिक आलम साहब जी जॾहिं असां यूनिवर्सिटी बि कई त पाण हिते अथॉरिटीअ जे हाल में आया कराची मां ख़ासि कई ऐं पंहिंजे दोस्त तारिक ते जेका गुफ़्तगू कयूं उहा संदन यादगार गुफ़्तगू जेका रिकॉर्डेड बि आहे लिखत जी सूरत में बि मौजूदु आहे पाण लिखी खणी आया तक़रीर उनजे आख़िर में उन्हनि अली बाबा साहब जिन पंहिंजे ज़माने जे दोस्तनि खे यादि कयो ऐं चयो त हाणे जॾहिं आउं पंहिंजे दोस्तनि में अब्दुल कालमानीअ खे नथो ॾिसां त आउं सोचींदो आहियां त आउं छो जीअरो आहियां मूंखे बि जीअण न घुरिजे हीअ हुजे तक़रीर जा आख़िरी लफ़्ज़ अली बाबा असांजे सिंधी ॿोली जेका लाड़ उत्तर विचोले कोहिस्तान जी आहे उनजे लिखण जो बादशाह हो उनजो लिखण जो स्टाइल सॼो मंज़र निगारीअ वारो उनजूं चंद सिटूं आहिनि जेके हाइके नुमा आहिनि तव्हीं पढ़ंदो त लॻंदो हाइकू आहे अली बाबा खे मंज़र बयान करण जी बि अजीब कुदरत हासिल हुई हू चवे थो त कीचड़ पखी पखी हू लफ़्ज़ लिखे थो तव्हांखे ॾिसण में था अचनि कीचड़ पखी पखी सारो कीचड़ ऐं पोलाड़ पखी पखी ऐं ढंढ ॼण वॻा मटींदी हुजे अवां ॾिसो त हू जेको लहर जो ॿी लहर सां अचणु आहे उनखे हू चवे थो त ढंढ ॼण वॻा
वर्थ ईंदी हुजे। ये असांजे अली बाबा जी तख़रीर जो कमाल है, उनजे असलूब जी वर्थ जी ताक़त है। ऐं सिंध यूनिवर्सिटी जे लेक्चरर नौजवान राइटर अहले दिल ऐं हंसराज उनखे गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि ऐं ॿ चारि लफ़्ज़ अली बाबा साईं जे केॾी अली बाबा जी फतह आहे त 80 साल जो माण्हू उनखे प्यार करे थो ऐं नई पीढ़ी जंहिंजे लाइ सम्झंदासीं त अली बाबा जी कहाणी हिकिड़े अरसे खां कान थी साम्हूं अचे, पर मुसलसल हू पढ़ियो पियो वञे ऐं हुनखे हंसराज जहिड़ा दोस्त पढ़नि पिया ऐं हुन ते ॻाल्हाइणु चाहिनि था। हंसराज और मेहरबानी नसीर साहब, यकीनन तमामु वॾा नाला मौजूदु आहिनि अली बाबा जी शख़्सियत ते ॻाल्हाइण था, पर मां सम्झां थो त अली बाबा हू चंद जेके माण्हू उहे जेतिरो बि लिखियो पियो वञे उते ॻाल्हायो पियो वञे, पर अलाए छो मां उनजी शख़्सियत सां जेको कुझु लिखियो वियो उन सां निभा न पियो महसूसु करे सघां। सभई अदीब दानश्वर आहिनि, पर हू तमामु हिकिड़ो अज़ीम इन हवाले सां आहे जॾहिं असां उनजे फ़न ऐं फ़िक्र खां हटी करे उनजी ज़ाती लाइफ खे ॾिसूं था त उहे तमामु दुनिया जा चंद दानश्वर आहिनि जंहिंजा तमामु आंग्रे ते घण त पूरी दुनिया में मिसाल मिलनि। अहिड़े क़िस्म जो राइटर हो, हू बिल्कुलु जगानो बेमिसाल इन हवाले सां हो त हुन पंहिंजी ज़ाती मुफ़ाद लाइ कॾहिं बि पंहिंजे अदबी कदकात खे कॾहिं बि कोन जेको आहे इस्तेमालु कयो। हुन जेको कुझु लिखियो पोइ उहो हिकिड़ो जेका बि शइ लिखी आहे अवार्ड जे लाइक़ हुई। खणी ड्रामा ॾिसूं, खणी कहाणियूं ॾिसूं, खणी उनजा नाटक ॾिसूं या जेको बि नावल ॾिसूं, उनमें असांखे जेका हिकिड़ी शइ फील थिए थी उहो आहे धरती ऐं धरती जा जेके अप्रेस्ड क्लास माण्हू आहिनि उनजो दर्द ऐं ॿियो सिंध जी जेका सकाफ़ती सूं, तहज़ीबी सूं, तारीख़ी सूं जंहिंसां तारीख़ी तौर ते जुट कई वई, उनजे लाइ उहो दर्द हिकिड़ो महसूसु थिए थो लिखण में। इन में चई सघूं त हिकिड़ो सिंध जो हिकिड़ो आशिक़ हो, सिंधी पीढ़ियल तबक़नि जो आशिक़ हो। हुन कॾहिं बि पंहिंजे इन अदबी कारोबार खे न कंहिं ऑर्गनाइज़ेशन जो फ़ाइदो वठी पंहिंजा ज़ाती मफ़ाद माणिया। हू इन्हनि शयुनि खां बिल्कुलु बाग़ी थी लिखंदो हो, इन्हनि शयुनि खां हू स्टेजनि खां भॼंदो। हुनजे भॼण जो सबबु हिकिड़ो इहो हो त हुनखे कंहिं ज़ाती निमाव, ज़ाती मुफ़ाद जो को बि शौक़ु न हो। घणा माण्हू खे इहो शौक़ु हूंदो आहे स्टेज ते वेहणो आहे, ॻाल्हाइणो आहे, फोटो सेशन थिए, पर इन्हनि शयुनि खां बिल्कुलु बाग़ी हो। हू कॾहिं ॾिसो त सचल ॻोठ में कंहिं किचिरे जे ढिग जे भरिसां कट मिली पई आहे, हुते सुतो पियो आहे, कॾहिं ॾिसो कोटड़ी में किथे वेठो आहे। त मां हिकु ॿ ॻाल्हियूं जेके ज़रूरु सां शेयर कंदुसि उहे ई आहिनि। हू त तमामु हिकिड़ो वॾो नालो, पर अलाए किथां मूंखे हिकिड़ो ॿ दफ़ा मूं मैसेज कया त मुंहिंजो नंबर उन सेव करे छॾियो नाले सां, हालांकि मुलाक़ात का बाज़ाब्तो तौरु न करी, पर हिकिड़ी एॾी ज़बरदस्त क़िस्म जी जेका ख़ासियत आहे जॾहिं को होली या दीवाली जो त्योहार थींदो त अचानक कार अची वेंदी अली बाबा जे नंबर ते। मां परेशान थी वियुसि, अली बाबा जी ॻोल्हे कोन थो अचे, किथां खां कार आई ऐं पुछंदो हा नौजवान कीअं आई, ख़ुशि आहियो? मुंहिंजे साईं पुछा किथे आहियो? चई बाबा चइबो हलूं था। साईं किथे आहियो? मुलाक़ात कयो, बसि मिली पवंदासीं। त हू हिकिड़े क़िस्म जो सैलानी सिंध जे इश्क में, सोच में, फ़िक्र में मुब्तला हूंदो हो। हिकिड़ी ॿी यादगिरी तव्हांखे ॿुधायां, असांजो दोस्त कराची यूनिवर्सिटी में आहे खुलूमल, हुन सां अटैचमेंट हूंदी हुई, कराची में जॾहिं हूंदो हुन खां हिकिड़ी ॻाल्हि कई जॾहिं 2010-11 वारी बोर्ड में इंडस जेको रिवर में जेको पाण कोटड़ी वटि पाणी 10 लख क्यूसेक अचिणो, 10 लख क्यूसेक पाणी अचिणो, तारीख़ूं अख़बारूं ॿुधाइनि पियूं 8 अगस्त ते 10 अगस्त ते अची वेंदो पाणी। त उन टाइम ते खुलू खे इंसिस्ट कंदो, चई खुलूमल मूंखे सिंधू दरिया उते वठी वञ, कोटड़ी पहिरां पुल ते वठी वञ, त उते आऊं 10 लख क्यूसेक सिंध जो पाणी अचे, ऐं सिंध जे मौजनि खे ॾिसणु थो चाहियां ऐं उनजे अंदरि आऊं जेको दफ़न थियणु थो चाहियां। त इहा हिकिड़ी उनजी सिंध सां अटैचमेंट, सिर्फ़ु हुनजी अटैचमेंट हुई त सिंध सां बाक़ी हुनजी ज़ाती अटैचमेंट कंहिं सां न हुई। ऐं उहो हिकिड़ो जगाने क़िस्म जो जंहिंखे शायदि हुनजी ज़ाती लाइफ जो जेको ख़ुददारी वारो किरदारु आहे, जेको कमिटमेंट वारो किरदारु आहे, उहो बिल्कुलु इंतिहाई बेमिसाल आहे। शायदि सिंधी अदब में अहिड़ो पाण खे मिसाली किरदारु तमामु घटि मिले। थैंक यू सो मच। अली बाबा जी ख़ासि ख़ूबी जेका आहे उहा तव्हां सभिनी खे ख़बर हुजणु घुरिजे त हुन मीरनि पीरनि ऐं वॾेरनि जा अफ़साना कोन लिखिया आहिनि। हुन समाज में जेके
तड़ियल किरदार है जिनके पाण अंग्रेजी में इंडिजीनियस किरदार चई सघूं था उन जो अफ़साना निगार हो उनजी इनफरादियत इहा हुई त बाले शायनि ते अफ़साना लिखंदो हो मलाहनि मोहाणनि ते अफ़साना लिखंदो हो कोली भील मेघवाड़ जेके इन धरतीअ जा समाज क़ौमुनि जा आहिनि उन ते हुन अफ़साना लिखिया ऐं हुनजो शाहकार ड्रामो आहे रूपले कोली जे हवाले सां हुनजो हिकिड़ो डायलॉग आउं तव्हांखे ॿुधायां थो त तव्हां ख़बर पवंदी त अली बाबा जो स्क्रिप्ट या डायलॉग छा आहे ही सीन है जंहिंमें रूपले कोलीअ खे कर्नल तरवट नगर पार में सज़ा ॾिनी आहे हुनजे हथ तिरियुनि ते गरम टचकंदड़ तेल हुन विधो आहे हुन में ॾीए जी लट लाट रखी आहे ऐं जॾहिं हुनखे तीली ॾेई ॿारे थो त हुनखे चए थो त रूपला तूं जो पुष्ट पनाह केरु आहे अली बाबा जेके लफ़्ज़ लिखिया आहिनि कर्नल तरवट जी अंग्रेज़ीअ में त रूपला तूं जो पुष्ट पनाह केरु आहे त रूपलो यकदम मुड़ी कालू जड़ खे ॾिसे थो चवे थो त तरवट मुंहिंजो पुष्ट पनाह इहो थिए इनखे ॾिस इहो आहे अली बाबा जंहिंजे चइनि अखरनि में एॾी ताक़त आहे जो आसमान ज़मीन लोॾे थो विझे ऐं गुज़ारिश बल्कि अर्ज़ु कंदुसि साईं मोहम्मद आशिक़ लवाई साहिब जिन तमामु साहिब मुताला शख़्सियत एजुकेशन में हिकिड़े आला उहिदे ते रहंदड़ अदबी बोर्ड्स खे नवाज़ींदड़ इल्म अदब जो वॾो शऊर रखंदड़ इल्मी अदबी शख़्सियत अली बाबा जे लब मोहब्बत जा अखर साईं मोहम्मद आशिक़ लवाई साहिब साईं मुंहिंजा तव्हांजी महिरबानी सां मूंखे यादि कयो ऐं अली बाबा सां मुंहिंजी मुलाक़ात का बि कोन हुई छाकाणि त असां नौकरियुनि जे सिलसिले में इस्लामाबाद हुआसीं पर हुनजो नालो ज़रूरु ॿुधोसीं शायदि हुन ॾिठो हुओसीं यकीनन तमामु वॾो माण्हू ऐं लिखण पढ़ण में ॾाढो भाड़ो ऐं उनजो जॾहिं उहो जोगी वञ दरिया या दंगी वञ दरिया माण्हू ॿई त लफ़्ज़ ॻाल्हाइनि था उहो असां जॾहिं ड्रामो ॾिठो तॾहिं असांखे ॾाढो उन इंस्पायर कयो उन में वरी उनजी शाइरी जी ख़बर पई त असीं माण्हू लाड़ जा दरिया जी पछाड़ असीं माण्हू लाड़ जा दरिया जी पछाड़ उतर थो लॻे हाणे दरिया जी पछाड़ ऐं वरी इरिगेशन जा इहे मामला जेके ॾिसंदे ॾिसंदे वरी इन्हनि सां बस मुआदात थींदा ऑफिसरनि सां इस्लामाबाद में रेवरेंडस ते त आउं इहे लफ़्ज़ जी ॻोल्हा में हुउसि त डेल्टा जी सिंधी छा थींदी त मूंखे ख़बर पई अली बाबा जी वारस इहो दरिया जी पछाड़ आहे इहा दरिया जी पछाड़ वरी जंहिं तरीक़े सां ॻाल्हायो साईं ओल साहिबु चई वियो ऐं ओल साहिबु तमामु सुठो ॻाल्हायो हू यकीन ऑपरेस माण्हुनि जो नुमाइंदो हो ऐं उहो जेको कुझु लिखियो उहो सही लिखियो मुंहिंजी बि हिकिड़ी आहे नंढिड़ो बैत आहे शेर लिखो आहे त मूंखे चूंडण ॾे मोती अलाड़े सेविया मूंखे चूंडण ॾे मोती अलाड़े सेविया मिटी मञा हू मिलणा आणे ओॾण ॾे मींहं मिटी मञा हू मिलणा आणे ओॾण ॾे मींहं मूंखे चूंडण ॾे मोती अलाड़े सेविया त अहिड़े तरीक़े सां इहो साईं जिन जो जेको आहे सो वरी हिकिड़ी जॻह ते जॾहिं 71 72 जी ॻाल्हि आहे 71 जी ॻाल्हि आहे त असां पोइ हिते ज़राअत में ग्रेजुएशन ते हिकिड़ो पोस्ट निकिती एग्रीकल्चर साइंसिस असिस्टेंट जंहिंमें को 250 असां स्टूडेंट जेके हुआसीं कैंडिडेट्स हुआसीं उन में पहिरियों नंबर खयो त मूंखे चयो बाबा तूं हाणे ऑर्डर वठी तूं फस्ट पोज़ीशन आयो त मुंहिंजो ठीकु आहे तव्हां ऑर्डर ॾियो सो आउं पोइ थोरो पैदल बिस्तरो खणी आयुसि पई त हाणे तव्हांखे एडमिशन वरी शहर मां सुल्तानाबाद वञा पोइ वरी वञी लाहौर में बि जॉइन करिया त मुंहिंजो मामो आहे ॿियो घोट जो चङो मुड़ुसु रहीस इस्माइल खान उहे आया जीप ते बि आया बाबा तूं केॾा पियो मुंहिंजो ऐं मामा वञा पियो वञो नौकिरी करणु तुंहिंजी पघार घणी आहे तॾहिं सेकेंड क्लास 2 एग्रीकल्चर वारे ग्रेजुएट न ॾींदा त मुंहिंजी पघार 250 रुपया मूंखे चइबो आहे मुंहिंजे 250 ते कमाईंदे तूं वञ लाहौर हुते असांजो केलो संभाल पंहिंजो बि केलो मुंहिंजो थोरो घणो उहो संभाल ऐं तोखे 600 रुपया असीं वरी नौकिरी माण्हू असां उहो नौकिरी छॾी ऐं उॾे हलियो वियुसि ऐं मूंखे हिकिड़ो अजीब क़िस्म जो एक्सपीरियंस थियो उहो एक्सपीरियंस थियो
ॿिए साल असां पंहिंजो केलो मार्केट मार्केटिंग जो सिस्टम खे स्टडी कयो कीअं थींदो आहे। पोइ असां उते हिकिड़ो हूंदो ठेकेदार हूंदा जेके हिते सिंध मां केलो वठंदा या उचियूं ट्रकूं वठंदा, पोइ उते वरी हुनखे पचाए पुसे ॾींदा। पोइ उन में हूंदो आहे अकबर परवान। अकबर परवान एॾो ज़बरदस्त माण्हू जो तमामु वॾा छोकिरा खपे जे केले जा वठंदो ऐं उन्हनि खे हार पाराईंदो ऐं हार पाराए पोइ मज़दूर छाॻो खणी अॻियां ईंदा ऐं हीअ वरी पोयां डांस कंदो। उहो वॾे ज़बरदस्त प्राइस में सेल थींदो। असांखे शौक़ु थियो कंहिं तरीक़े सां खटे में केलो वठे। सो आउं ॾिस उते खटे में सावरपुर जे भरिसां घोड़ाबाड़ी में थोरो ओड़ियां उते केलो हो। तो असां केलो ॾिठो कंहिं वॾे ज़मीनदार जो वञो गाॾियूं वाॾियूं बीठियूं हुयूं कंहिं केलो बचेरो हेॾां होॾां। तो हीअ लार्ज रेफरेंसमेंट जी ॻाल्हि आहे ऐं महिमान नवाज़ी रेफरेंसमेंट जी ॻाल्हि आहे। त उन असांखे पुछियो ई कोन, न को हाल न को अहवाल, वॾो माण्हू 100 एकड़ केलो मानी वारियूं खाधऊं न को असां चणा जो पुछूं न को पाणी जो पुछूं। असीं मिड़ई आस्ते आस्ते करे बंदि चढ़ी निकिरण लॻासीं त सिजलत लही वियो। हाणे चवंदो आहे तव्हांखे बस कोन मिली। हिकिड़ो माण्हू जंहिंजा कपिड़ा फाटल हुआ ऐं उहो जेको आहे सो पंहिंजो हिकिड़ी घर में पंहिंजो 2-2.5 किलो अटो हूंदो ॿिए शीशे में को डालडा हो या घी हो जेको जेको उहो मिलियो असांखे सिधी तरीक़े सां कुझु खायो किथे आयो किथां आयो कीअं आयो ढोर लॻा ॿार बच्चा सभु कुझु चई। पोइ चई त पर हाणे तव्हां फ़र्क़ु थी आया, तव्हां हैदराबाद में आया, तो हाणे तव्हां हली मूं वटि रहो। अरे बाबा तूं ग़रीब माण्हू की थी मुंहिंजे अॻियां झोपड़ी आहे, मुंहिंजा ॿार वेठा आहिनि ऐं आउं तव्हांखे जेको सेलो पूरी खाराईंदुसि। त मूंखे हुन डिफरेंस जी ख़बर पई महिमान नवाज़ी छा थींदी आहे। असां हुन खां माफ़ी वरिती, अॻियां हलिया आयासीं। पर हाणे अली बाबा जा इहे माण्हू हुआ, इहे ई माण्हू हुआ जंहिंजे लाइ हू लिखियो ऐं वधीक तमामु घणा दोस्त वेठा आहिनि उहे ॻाल्हाईंदा ऐं असीं माफ़ी महिरबानी।